शादी के मौके ते फिलहाल दोलन हले सेरन जो हली थोड़ो जिक्र 2-3 मिनट चौथो पंजो डी असाजे इलाके में एकड़ो वडो विहाव हुजे उन विहाव में उन्हनि एकड़ो बुजुर्ग घुरायो ओ मुके ट्रोयो उन बुजुर्ग जी दाह पाजन से असां वडो खर्च कयोसे आलम सगोरो आयो भी पर से वाइज न के मोटी हलियो वियो मां चुमिया नालो एड़े बुजुर्ग जो खणो था जेको चिड़ंदो ही कोने भला थोड़ो सबब त बुधायो सही एडो वडो सबब न हो वो आलम सगोरो भी जिए जो पातो न असा भी जो कुंवार परणाए पाता से पोसे असा जे डाक्सन में 4-5 लौड आया से वो सेरा और डानस हलंदी पे अचे डाक्सन में तो आलम दिसी कावड़े मट शाबाश आता दे ईमान के ओरे आलम के घुरायो तो वायदो कर होरे कुरारी डाक्सन में नचंदी अचन सेरा चौंदी अचन ताजे गाड़ी में डेग हले पई कुरारी भी 18 सालन जो थी वयो अन्या भी चौदा त आलम मोटी वियो माजो न ता के छा चयो चे उन ये चयो त बाबा हाने ता फिलहाल शैतान लथला हली यो खोड़ा मावरी पो इंदो में हली ता शैतान घेरो कई बिठो हे जेतरा राग हे जेतरा साज फिलहाल ता हली इन ते गुजारो कयो पोजरे न को वांदा थियो त पो करी दिसंदास जो आलम सगोरे जो भेड़ा वडा होशियार हो शैतान ऐं कुरान बई गड ता खुश कयो या तो कुरान के खुश कयो या शैतान के खुश कयो चल अल्लाह सही असा के कुरान खुश करने की तौफीक अता फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुश करने की तौफीक अता फरमाए रब सही चल असा के पंजी रजा भी नसीब फरमाए अर्ज को क्या शादी जो मौको ऐं अवा आलमन सगोरन जा वाइज बुधंदड़ हो वरी वडड़ा खोड़ तजर्बेकार वेठा के हिक शादिन वारा भी हुंदा मता खणी के 2-3 ते भी हिसाब बीठो होजे आए त नसीब जो मसलो आए त नसीब जो मसलो सूरत निसा मावा जे सामो सूरत निसा में कुछ तिलावत कया इन सूरत निसा में अल्लाह सही तवा असा के पंजे घर सा हलण जो सबक दिनो निसा भी लिखल हन त औरतुन जा हक भी लिखल है अवा के याद है मां सरदार जे वियाव ते बुधायो मर्दन जा 36 हक मुर्सन जा 36 हक जालुन जा 18 हक घणा जालुन जा 18 मुर्सन जा 36 उए भी मुर्स मथे आ ना बा अंगू तो मुर्स जो मथे ही मथे आ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम फरमायो ओ मुजा महबूब बुधायो लिखो कलामुल्लाह में पयो एरो न्या पोजन रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रिय्यातिना कुर्रत आयुन वजअलना लिल मुत्तकीन इमामा सुभान अल्लाह गजल दुआ शाजिला अवल घरवारी जे लाए दुआ घरवारी का बाद में बच्चन जे लाए दुआ अवल शादी लाए दुआ तो घरवारी जे लाए पो अब औलाद पो थी दिया कि अगे में थी दिया साईं हाली शरीफ वारे में एकड़ो शख्स दुआ घुराई से दुआ घुरो तो अल्लाह से साले बच्चा दे वरी कुछ वक्त गुजरियो साल 1.5 वरी आयो से दुआ घुरो तो से के साले बच्चा मिलन अल्लाह से साले बच्चा नसीब करे वरी दुआ करे अल्लाह से बुजुर्ग वड़ा सही जे दुआ घुरी वरी 3 साल आयो पो उते वेठो उन जो माइट चेसे इन को दुआ इन को इहो भी पुछाक चो त शादी कई थी चे शादी कई थी चेसे भला हाने हिन फेरे साल जे ला दुआ घुरो चे बाकी 3 साल रे 12 जे ला दुआ को घुराए शादी अञा कई कोने 3 साल में वठी करे चे तो 12 ने कुछ अवल त शादी जी दुआ घुरा ना अवल त अल्लाह सही कलामुल्लाह में मेरे नंबर ते घर वारन जे लाए दुआ सिखारी रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रिय्यातिना कुर्रत आयुन रब फरमायो मुंडा बाणो मां रब को दुआ घुरो ए असा जा रब असा के घर वारी अखन जो ठारो दी जाए सुभान अल्लाह
कलामुल्लाह में लिखियो पियो आहे घरवारी अखियुनि जो ठार आहे वरी महबूब साईं हे लफ़्ज़ फरमाया कुर्रत ऐनी फी सलात साईं फरमायो घरवारी भी अखियुनि जो ठार नमाज भी अखियुनि जो ठार छा फरमायो कुरान तो चवे घरवारी अखियुनि जो ठार महबूब फरमायो त नमाज भी अखियुनि जो तहांजी मर्जी अखियूं ब न बा अखियूं हाणे नबी साईं भी हिक नमाज चई हिक घरवारी चई पोइ हाणे जेको छड़ो तव्हां घरवारी जे लाइ घुरो ऐं नमाज खे छॾे ॾियो त पोइ बि कमु असां वटि हूअं घोटु न बि नमाज पढ़े पर शादीअ में कुराड़ियूं वरी कुंवार जे अजरक पोतीअ ते सजदो ॼाराईंदसि कोशिशि कंदुमि त घणो मां हेठि न लाहियां इंसान आहे पर ज़बान आलो लकोड़ा ओ मुसलमानो सदको वञा रब करीम जे सबकनि तां अल्लाह साईं सबक सेखारिया मूंखां घुरो मां घरवारी नेक ॼाव घरवारी नेक ॼाव तवज्जो कर घरवारी नेक आहे त ज़िंदगीअ ते असर वॾो थींदो घरवारी नेक हूंदी ज़हनी टेंशन न हूंदो घरवारी नेक हूंदी घर में भी सुकून बाहर भी सुकून जॾहिं दिमाग़ ऐं ज़हन खे सुकून हूंदो आहे त हमरा बीमारियुनि खां भी पासीरो हूंदो आहे ॾिसंदा हो न बर पिया हूंदा न त पोइ उनखे का बीमारी भी न माटो ॾींदी आहे सुन्नीअ खे पेट जो सूर भी सटे विझंदो आहे सुने के पेट जो सूर भी एक खुद सुन्याई बीमारी वरी अचे भी इनके माटो पो तू जादो समझे घुमी सकत पैसो हुंदो फर्क कोई ना हेडो भी खीसो भरे हेडो भी खीसो भरे सांग जो चक्कर दई आयो खादो पीतो पेटे सूर मथे सूर यो बियो तो यो हिन जे ला कुछ भी कोन जे बेला जवानो केड़ो आ जो बुखार जे करे जे हंदा में समय घरवारी नेक हूंदी तिन जे ज़िंदगीअ में सुकून हूंदो ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो दुनिया में सुकून न अथव दुनिया में सुकून न अथव मतां चओ त पैसे वारे खे सुकून मतां चओ त पैसे वारे खे सुकून तवज्जो करे हिकु मिसाल तो ॿुधाई वञो जेकॾहिं तूं चवीं त फलाणो पैसे वारो आहे वॾो मज़न में आओ फलाणो पैसे वारो आहे वॾो मज़न में आओ उनजे नसीहत जे लिहाज़ सां मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ में अल्लाह वारे ॾे हिकिड़ो शख़्स आयो चवे थो साईं दुआ घुरो त अल्लाह मूंखे दौलत जाम ॾे दादो चवेसि आयो अल्लाह वारे ॾे चइसि दुआ घुरो त मूंखे रब दौलत जाम ॾे अल्लाह वारा वरी जेके सबक ॾींदा आहिनि उन्हनि सबकनि जो मिसाल ई पंहिंजो अल्लाह वारो तो चवे दुनिया जे लाइ दुआ न घुराए पैसे जे लाइ दुआ न घुराए हीअं दुआ घुरा अल्लाह साईं मूंखे ज़िंदगी सुकून वारी ॾे मूंखे आराम सुकून वारो ॾे मूंखे बचाव सुकून वारा ॾे जॻह सुकून वारी ॾे ईअं त पर हो चवे साईं दुआ घुरो मूंखे दौलत जाम ॾे मूंखे दौलत जाम हुनखे नशो हुजे पैसे जो ऐं पैसे वारो नशो पैसे वारो नशो ॾुखे में ॾुखियो आहे ॾुखे में ॾुखियो आहे ॾुखे में ॾुखियो आहे अल्लाह वारो चइसि भला हिकिड़ी ॻाल्हि मन तूं जो आयो आहे दुआ घुरण त मूंखे दौलत घणी मिले वञो घुमी आ जेको तोखे मज़ो ॾे हेतिरी दौलत हुजे उनजो नालो खण मां दुआ घुरां त तोखे एतिरी दौलत मिले जंहिंजो तूं नालो खण पाण वटि जो मिसाल हिकिड़े हिते को अल्लाह वारे ॾे वञे पोइ जेकॾहिं अल्लाह वारे खे चइसि दुआ घुर त मूंखे दौलत मिले ज़मीन मिले पोइ सच ॿुधायो कंहिंजे लाइ चवंदो त एतिरी मिले या अधी वॾी या चाचे लाइ सुकल थी वियो हा होॾो चवंदा बि त भले हक़ सच खोले चओ हाय हाय अलाए छा काॾे विधी ज़मीन काॾे विधो पैसो हलणो हथे खाली अब हलणो अल्लाह वारो तो चवेसि घुमी आ जिते तुंहिंजी दिलि मुतमइन
थे त मूंखे एतिरी दौलत मिले, एतिरी ज़मीन मिले। हिकिड़े शख़्स वटि वियो, ॾिठई बंगला भला बंगला अथसि, गाॾियूं वॾियूं अथसि, नौकर चाकर त चवे थो यार मां तुंहिंजे दुनिया में मुतमइन आहियां, मां बुज़ुर्ग खां दुआ घुराइण जे लाइ चयो आहे। उन चयो आहे वञी करे जिते दिलि मुतमइन थिए उन जे लाइ चए मां जी तोते दिलि मुतमइन थी आहे, मां अलाह वारे खे चवां थो दुआ घुरे त मूंखे एतिरी दुनिया मिले। चई यार इहो पासो ई छॾ, भले मूंखे पैसो थी न भॼो हिन शइ खां सुकून न थई। पर हिन छा सोचियो, पक हे सोचींदो त माना मूं जहिड़ो ॿियो ज़मींदार कोई न हुजे, असांजो अंदर ख़राबु आहे। असां खुदि वरी जल्दी ॿिए ते फतवा ॾिना, चए हे माना सड़े थो त मां इन जहिड़ो पैसे वारो हल बेड़ा। हो त चए बाबा सड़ण बड़ण जी ॻाल्हि न आहे, मां ख़ुदि सड़ियो पियो आहे, तोते छो सड़ंदुमि। ये भला जेकॾहिं अञा ॿियो फलाणो नालो अथई हुन ॾे वञ, उहो साॻियो ई माण्हू आहे जे टाइम ते उन ॿिए ॾे वियो, उन साॻी ॻाल्हि कयसि यार मूं वटि न अचो, फलाणो माण्हू अथई अञा उन ॾे वञो। ॿियो जेको हो हुन जा बंगला अञा मथे, टियों जेको हो हुन जा बंगला अञा मथे, हुन जा बंगला चए बसि हिन खां वधीक हद आहे। अल्लाह वारा कॾहिं कॾहिं अजीब नमूने सां सम्झाईंदा आहिनि। अब जेसि ताईं माण्हू धिका थाबा न खाईंदो आहे तेसि ताईं को सबक़ यादि बि। कॾहिं कॾहिं वापारी चवंदा आहिनि अबा ठीकु आहे, हाणे हीअ शइ तोखे मां ॾियां थो 3000 में, तूं बाज़ार घुमी आ, साॻी शइ जेकॾहिं तोखे घटि मिले त उन रक़म में ॾींदोमांइ, मथे मिले भला पोइ त इहे पैसा ॾींदे। सभा चुप कयो, राजा खुदि न ॾिनी अथव न वरिती अथव कासे। अब आई आहे अल्लाह वारे ॾे वियो सही फलाणो माण्हू आहे, जंहिं टाइम ते उन वटि पातो चएसि यार मूंखे तुंहिंजा बंगला उन्हनि ॿिन्ही जे बंगलनि खां वधीक था वणनि, तुंहिंजा नौकर चाकर तुंहिंजी दुनिया। जंहिं टाइम ते चएसि मां दुआ घुराइण लाइ बुज़ुर्ग वटि वियो, में बुज़ुर्ग मूंखे हीअ ॻाल्हि कई, उन टाइम ते उहो दुनिया वारो रोई पियो। तवज्जो कर, उन टाइम ते वो दुनिया वारो रोई पियो। हे तो चवे त बंगलो त ॾिसेसि, गाॾियूं त ॾिसेसि, नौकर चाकर त ॾिसेसि, लटो कपिड़ो त ॾिसेसि, पर रोए छाजे करे थो पियो। चई तोखां मां कहिड़ी ॻाल्हि तो पुछां कयां, वरी तूं छो थो रोए। चई इन जे करे रोआं थो, मां त फाथल आहियां पर तूं नफ़ास ॼाणे, मां त फाथल आहियां पर तूं। हिन जो चक्कर छा आहे भेड़ा, हिन जो नालो दाबो ॾिस, जाॾे वञा तो हर को भॼे थो, दुनिया में ज़हर आहे कहिड़ी। हुन चयो यार अलाह जो वास्तो थी मूंखे हक़ीक़त ॿुधाए, हुननि त ॿिनि भॼायो आहे, तूं मूंखे हक़ीक़त ॿुधाए, ॿुधजे हक़ीक़त। उहो रोई करे चवेसि थो वाकई मूं वटि दौलत जाम आहे, पैसो जाम आहे, मां शादी कई पसंदि जी, शादी कई पैसे वारे के पसंदि भी मिली वेंदी, गरीब के या जंहिंजी अखि ख़तम या बांह ख़तम या उज़वा ख़तम के छा अब आइए आज जो उज़वो ख़तम होने असां वटि वरी गरीब भी देख अमीर को मथे दी दई, एक अण होंदो बियो अफाला बुशड़ा, एक अण होंदो बियो अफाला। अरे गरीब है मिस्कीन है, पंहिंजे चाचे वटो मिले थी त बिस्मिल्लाह न सही, मैं मासी वटो पुफी वटो न सही, न त भला बियो ख़बर पए पोइ अहिड़ी महिनत जो अलाह ख़ैर करे जे हुन जे सॼे ॻोठ मुतलंगे पोइ न हिन खे को ॾे न हुन खे को वठे, जोड़ वरी अहिड़ो ई ठहंदई। आना हुन ते को बीहे न कोई को हिन खे ई को ॾे। केर ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजे में ज़िंदगी जो दास्तान तो ॿुधायां, चे ॿुधाए के मां दुनिया वारो हुयो, मन दुनिया जे करे मां पसंदि जी शादी कई, मां पसंदि जी शादी कई, अबे खे चयो फलाणी जाओ तो शादी कराए, अबे मूंखे उहा शादी कराई, पर अल्लाह जी कुदरत हुआ पसंद वारी घरवारी बीमार थी पई, पसंद वारी घरवारी बीमार थी पई। हाणे मुंहिंजी घरवारी बीमार जो थी पई त डॉक्टरनि सफ़ा लाइलाज करे छॾियो, डॉक्टरनि चयो त बचण जो आसरो न आहे।
चमड़े बेड़ा मिट माइट भी सब छॾे में हाणे जेका वत में उन में भी बचन जो आसरो न है वो बचे न बचे हे अग में वने पो हथन मां हे वरी उन को भी अग में हथन मां पो वने अल्लाह अकबर जब अस्पताल में घरवारी जे मथो रोआ पियो तवज्जो कर समझाणी जला अजीब वाक्य आज याद आयो जे तो घरवारी जे मथो रोआ पियो घरवारी भी जवे छो छो रोए तवा त मर्द हुंदा हो जेकरे मां मरी वय में वरी बी कुआर तैयार तू पैसे वारो आ जेकरे मां मरी वे में ए त ता मर्द चंदा हो तो सा मोहब्बत तो को सवा भी काई शादी को न मरण में तो सा गरण में तो सा परणो में तो सा मां मरी वे तो मरी सागी के मुके भी खबर न पई मां चमास बस शादी तो साई थी वरी जिंदगी में शादी ते ई मुके लगे ही न तो जो तू भी शादी न करे जे बस उन सा जो मोहब्बत ई मुके भी खबर न पई उन जे सामू मां भी धक्को ही कोई समझी गया आने त अखबार में जे तो ते हमरा भी शादी जो इरादो कयो त रात जो निंड पियो हो त घरवारी के मौको मिली वियो धक्को ही दादा आ गए वडा आसरा के वडी उम्मीद के त भी शादी करे इन में बंगलो जगह पर माई तू सुम त मा तुजा सब इरादा पूरा वरी वो खबर तले पली अस्पताल दाखिल नवाब शावर में मोटारी नो तैयार जो कम नथी हां चल के समझ गए एना जो मा पंजे घर वाले के चम तो सा मुजी बकी दिला भला तू दी चवे त बी शादी हाने त तू डिठई ना अल्लाह जी कुदरत इन पांडो पाण सा ना को करे छयो इन पांडो पाण सा जुल्म करे छयो रब जी कुदरत अजीब है ना मर्द थी वो नजी घरवारी भी चाक थी वई ए शादी जे लाए कोन वरी घरवारी जे लाए डॉक्टर लाए इलाज जी फतवा दी डॉक्टर जलबा इलाज कोने को घरवारी ठीक थी वई हाने वरी घरवारी भी परेशान तू छा कयो तू ओ इते वरी गाल करे वरी रोणी ते यार हकीकत बुधा त छड़ो तो पार तो कदे छड़ो सुलका तो भरे जे रुवाई न जे गाल ते तो मुके घरवारी चयो तू त ना तो कयो हे दौलत काडे वी हे बंगला काडे वीडा वारस केर थींदो पाण सिंधी में चवंदा त पोयो जंहिंजी औलाद न आहे त वो माल केर खाई विदा सिंधी में चवंदा बाबा कुत्ता बिला खाईया फलाणे जो माल ये चवंदा ना अब फलाणे जो माल हालांकि कुत्ता बिला त न खाईंदा पर जे कुत्तो बिलो छाजे करे उर्फ आव में चइबो माना जेको पराए माल खे ताड़े बीहे अब जेको पराए माल खे ना काबड़ जिया वाला सी वाला ना आवाई हकीकत ये है ना जेंजो पोयो कोई न होंदो आ पो जेके उन जा भाइटिया भाणजा चाचंदा पोयो तो कोई कोने चाचे के मरण जो ख्याल ही ना है भाइटा चाचंदा जो दोनों के पुट आए को चाचो मरण जो इरादो ही न थन क्या सब इनो मेर जा मरी विया हिन के फर्क न थो पवे ओ भाणे के मामे की भला शाही मामे के मरण जो प्रोग्राम ही ना है पर जेकरे बच्चा हो जल्दी है बाबा असा जो छा वने वरी पोयो वेठा औलाद भी अल्लाह जी नेमत दवे दो मुझे घरवारी मुके ये जुमला कया है माल काडे विंदो मिलकत काडे विंदी रोई करे चवे तो मां घरवारी के चमे मां तो औलाद जेड़ो कोन्या तोके मोकला मुखे बच्चा खपन समझी वे जे मुखे बच्चा खपन जे मुझे माल मिलकत ते कोई भी कब्जो जे मां इन जे करे रवा तो ये नौकरन में मुखे पुत्र थव जेके दिसो सा जे अल्लाह के मन बुजुर्ग के चो दुनिया दी दुआ न घुरई दुआ घुरई त रब कुरान वाली दौलत दे भड पैसे तो दुनिया में सुकून न थई दुनिया में सुकून न थई अल्लाह जे कुरान घर वारन के अखरन जो ठार चयो मिठड़े मोहम्मद करीम नमाज के अखरन जो ठार चयो आई मां ही भी वाइजन में चवंदो रहंदो भले दौलत हो जई भले पैसो हो जई पर जे करे घर में फडवा न को बंगलो बनदई न को पैसा ही बनदई
पति हुजे अरब पति हुजे पर जेकॾहिं घर में फॾो आहे त पोइ न तोखे बंगलो वणंदो। टियों ॾींहुं हिकिड़ा नौजवान वरी मुझे मोकिलींदा आहिनि क्लिपियूं त जीअं वाइज़र में हिनखे कमु अचनि। अजीब हिकिड़ी क्लिप हुई, मथां लिखियल हो त कंहिंजो घर फिटाइणो केॾो सवलो आहे, कंहिंजो घर ठाहिणो ॾुखियो अथव पर फिटाइणो सभा सवलो आहे। पोइ हुन क्लिप में हिकिड़ो शख़्स पंहिंजी घरवारीअ खे वठी हिकिड़े शहर में बाग थींदा जेके कॾहिं फुल बाग चऊं वो हमरा पंहिंजे घरवारीअ खे वठी करे उन पार्क में वेठो आहे। ओ जिते हिकिड़ो नौजवान जेको हिननि जे विच ते झेड़ो पोइ विझणु चाहे नौजवान आयो अची करे हिन शख़्स खे पेप्सी बोतल ॾिनई। अवल उनवान ॿुधायो त फिटाइणो झेड़ो कराइणो केॾो सवलो आहे। मुड़ुस ॾियाॾो पेप्सी झले बीठो चए मूंखे त ख़बर आहे तूं पेप्सी शौक़ सां पीअंदो आहे, भला हीअ तुंहिंजी छा थिए? चई घरवारी। चए हीअ बि पेप्सी पीअंदी आहे या जेका कल्ह ॿी माई गॾु वई उन वांगुरु मलाई खाई जोड़ो जो ॿुधो कल्ह गॾु त जोड़ो जा तारा पटिजी विया। जोड़ो जा मुड़ुस खे चए कल्ह केरु गॾु चए क़ुरान खणा हे अलाए केरु आहे? अलाए केरु कीअं? चए तूं हुनखे सुञाणे थो? चए ॿियो त मां नथो सुञाणे, हफ़्ते में 3-4 दफ़ा कॾहिं कहिड़ी माई वठी ईंदो आहे। वरी जो इहो ॿुधो जोड़स त अञा बाहि थी वई। चए तूं मूंखे ॾिठो काथे आहे? चएसि नाराज़ न थी, अगरि तूं हुनखे छा पोइ चए त मुंहिंजी दिलि थी चवे त मां तोखे हथ सां आइस्क्रीम खारायां। जोड़ो चयो छा ॿियनि खे हथ सां खाए? मूंखे क़ुरान खणा, मूंखे ख़बर ई कोन्हे हे छोरो आहे केरु। हिनखे तूं सुञाणे थो? चए मूंखे ॿी त ख़बर कोन्हे। वरी उन ॿी धारी औरत खे चए पोइ तुंहिंजा वार खुलियल त मूंखे केॾी वणे थी। जोड़ो चयो त मुंहिंजा वार खुलियल हूंदा तूं चवंदो आहे त जिन्नू थी लॻे। वरी ॿियूं तोखे वणनि थियूं। अब पार्क में झेड़ो शुरू थियो, उन्हनि में झेड़ो विझाया, झोड़ो निकिरी पोइ हुन उनवान ॾिनो त ॿिनि खे वेड़ाइणो ॾाढो सवलो आहे पर ॿिनि खे ठाहिणो जीअं कॾहिं कॾहिं हिते त न हूंदो घोटे था ऐं कुंवारे था। अगरि हिकु ज्यादा अख़बार में न घोटे था ऐं कुंवारे था, जेको जंहिं कमरे में कुंवार हूंदी आहे के मूड़े ते विड़ी पिया, हुननि बधा 30 हिननि चया 10 झेड़ो थियो त बाबा वठो सॾो थी त कुंवार अंदरि घोट तरफ़ ॿार बेहोश पियो। अरे 15 ॾेई भेण हमरा के होश में त आणियो ओ मूड़े दर खोलाणी ते इधर न हूंदो भाई। उन्हनि घुरिया 30 हो ग़रीब मस 10 न ते हाणे काॾे 30 काॾे 20 भेण हणो ना जहिड़ो जो त वठो सड़ थी वई, लत हली मुक हली घोट ॿारो बेहोश। हर कंहिं बाबा पैसनि खे छॾियो अंदरनि जो भले बेहोश थिए त थिए, अवल पैसा पोइ दर खोलंदो। हल भेण अल्लाह से चला एतिरे रब कन अहिड़ी हालत न हूंदी। आमीन चओ वेठो हर भरो एॾो भउ बि न ॾियोसि। थी वई शादी बंदि थी वई आहे। ओ मुंहिंजा सोना अर्ज़ पियो कयां त जेकॾहिं शरीयत जे मुताबिक़ पंहिंजो हिकु हिकु कमु आहे त आसान आहे। अल्लाह सैयद कलामुल्लाह में फरमायो रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातिना क़ुर्रता अयुन। छड़ो मां रब करीम को दुआ करो त घरवारी नेक घरवारी वो जिंदगी जे लाइ सुकून घर जे लाइ सुकून बचन ॿारनि जे लाइ सुकून। घरवारी नेक हूंदी त मुड़ुस खे बि संभालींदी, घरवारी नेक हूंदी त सॼे घर खे बि संभालींदी, घरवारी नेक हूंदी ससु सहुरे खे बि पंहिंजे अबे अम्मा जे जाइ ते भाईंदी। उन खां बाद में रब करीम फरमायो अवल दुआ घरवारीअ जे लाइ घुरो, पोइ वरी दुआ मां अल्लाह खां बचन जे लाइ घुरो। बच्चा बि रब फरमायो क़ुर्रत आयुन, मां अल्लाह खां दुआ घुरो रब बच्चा बि नेक ॾे। बच्चा भी घरवारी त नेक हुजे, जेकॾहिं बच्चा नेक न आहिनि तॾहिं बि पीउ माउ जे लाइ अज़ाब। अब तॾहिं बि पीउ माउ जे लाइ अज़ाब।
मां एकड़ो वादो तो याद अचे वडड़न जा पहाका पंजे जाय ते सच्चा वडड़न जो कहानियूं पंजे जाय ते सगियूं खोड़ वडड़ा वेठान उन में लिखियल हो पुराणो किताब हो त घरवारी जे जिंदगी जो असर मुड़स ते कीअं थींदो आहे घरवारी जे जिंदगी जो असर मुड़स ते एकड़ो शख्स 80 सालन जे उम्र जो 80 सालन जे उम्र जो नजर जो के 80 सालन जे उम्र जो दीद भी कोन पी पवे कन न बुढ़े भी कोन पो बात न जको गालाए पो समझ में भी कोन पो अचे तवज्जो कजा सफा लिंगन में सा होई न दिसी सके न बुद्धि सके यार हे त मां बुजुर्ग आलम सगोरो बुधवा ने मां आई में दुआ घुराइण हाने हे त विचारे जो हे हाल वा के को दुआ घुराया चे हिन जो पीउ थव उन दे वजो चे हाने पुट जो हेड़ो हाल वा त पीउ जो जे तू वज तनी उन जे पीउ दे जो वयो ॾिठे त सही उन जो पीउ जेको वडो वा उम्र में भी वडो छो त हे पुटवा हो अबवा हो दिसे भी तो बुधे भी तो कुछ डंड थस भी चे अरे हे ना कुछ आए पुट जो होड़ो हाल पीओ आ त दिसे भी तो बुधे भी तो हथ सा काचे वठे भी तो कुछ डंड भी थसे हाने वरे अना ख्याल मटियो चे भला हिन जो पीओ भी आहे चे आहे ओडे जो वयो तू 120 सालन जे उम्र जो 120 सालन जे उम्र जो नजर जो के जो उम्र जो जवान वा न को लठ जीते कया न को अखिन में आइन का अखियूं सलामत कन सलामत हथ सलामत ये घूमे पियो चे दुआ त को तो घुराया पर इनन को पुछा न कया हे चक्कर शाहे दुआ त मां को तो घुराया पर हिनन को पुछा त क्या चे सही तू भी आलम सगोरो तुझो पुट भी आलम सगोरो तुझो पोटरो भी आलम सगोरो मां भी आयो आलम का दुआ रखियो आ सुभान अल्लाह उन मोके को टेंशन ही नहीं नो ते वर जेका पुट के पणाया बुआ कुछ डिगड़ी हुई बुआ कुछ पर वर जेका पोटरे के मगज में लगी वई हुआ खुदा खैर त छा समझ में आयो पंहिंजी घरवारी तबियत जे मुताबिक नेक सालियो त मर्द जे जिंदगी ते असर वरी कुछ जेका नोहास हुआ कुछ डिंगड़ी लगस त उन जो मर्द जे जिंदगी ते असर रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रता अयुन वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा अवल रब करीम का दुआ करो घरवारी बिने कुड़े बच्चा बिने कुड़े वो भी गाल ते तवज्जो कर भी गाल ते तवज्जो कर जने अल्लाह सैया तो के घरवारी बिने कुड़नी हाने तुझे मथो घरवारी जा हक शुरू थियो जने वरी तुझा बच्चा जवान था तो बच्चन जा बार भी तोते आया बच्चन जा बार भी तवज्जो कर औलाद जे हक में हे भी अगवा जेका पान शादी करे वा घरवारी नेक सालियो हुए वा घरवारी नेक सालियो ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लफ्ज़ मुबारक दे नजर कर साईं भी असा के मशहूर भजन वल दीन हा महबूब सजी हदीस मुबारक दे बुधाया साईं फरमान दा पांजे बच्चे के शादी री करा जाए या पाण भी शादी करा जाए जेका दीनदार हुजे जेका दीनदार हुजे जेका दीनदार हुजे मां दीनदार जो मिसाल बुधाया पांजे खैर पर बीरा थी आजिज भाई जी हमरा शादी करे आयो मौलवी आलमानी जमज शादी आलमानी करे आयो सुबह जे टाइम ते घरवारी सवेर उठी चे अल्लाह जो फर्ज भी तो के पढ़नो नमाज पढ़नी आ हां हे उठोई सदाई 10-11 बजे वरी मुलानी उतारो साधा रात जेको रात जो 2:30 बजे छोरो सुमे उठे वरी जडे 10-11 बजे पिण से बजे ड्यूटी ते हलियो धंधे ते अना छोरो सुतो पियो आ चेस गाल बुध साल तू आए मां मुड़सो तू मुड़सो नाहे मां जेड़ी बलो था मां
हुन ॿियो कुझु न चयो हुन वरी छा कयो फिरज मां थधो पाणी खणी सॼो ई मथो वारे थधो पाणी जग जो मथो हारियसि जॾहिं ख़बर हिकिड़ो खोराक अञा ॿियो बि अचे जंहिंमां उथां थो न हा जंहिंमां पोइ चई जेका मूंखे सुबुह जे निमाज़ जी आदत विधी ज़ाल पुछे बि न पई इहे ॿ जग थधा फिरज जा हारे बि विच में भला हुन खों सड़ा पोइ बि भला वुज़ू करे निमाज़ पढ़ां अब फर्क थियो न जे बस वरी जो पहिरियों सुबुह जी निमाज़ छड़ो शुरू कयमि वरी सुम्ही पोइ वरी ॾिठुमि त घरवारी दौर बि करे थी निमाज़ खां पोइ वरी मां बि होरियां दौर बि शुरू कयो उन खां बाद में हाणे निमाज़ मां बि पढ़ां मुंहिंजा बच्चा पढ़नि घरवारी दौर मां बि कयां मुंहिंजी घरवारी बि करे उन जो नतीजो इहो आहे त असांजो सॼो घर नेक निमाज़ी आहे हर को चवंदो आहे यार घर त फलाणे घरवारी नेक जो फ़ाइदो आहे न ओ मुसलमानो अल्लाह जी नेमतनि मां हिकिड़ी नेमत अथव घरवारी जो नेक हुजण महबूब साईं बि फरमाई पंहिंजे बचन खे नेक सालियो न्याणी ॾिजांइ पंहिंजे बचन खे नेक सालियो न्याणी पढ़ाइजांइ न्याणियुनि वारनि खे बि हुकुम आहे पंहिंजे न्याणीअ खे नेक सालियो बच्चो ॾिजांइ इन्हीं के हुकुम पुट वारो आ त उनके हुकुम आ त छोकरी नेक सालियो ॻोल्हे ॾेसि छोकरीअ वारो आ त उनके हुकुम आ त उनके मुड़ुस नेक सालियो असां वरी छा चवंदासीं हुजे को ज़मीदार भले शराबी हुजे मुंहिंजो छा वञे पर छोकरीअ खे रखंदो सुकून सां हाणे जेको हूंदो ई नशे में धुत त वारी छोरी खे सुञाणींदो नथा ॻाल्हायो नाराज़ न थींदो न पाण में को ॿुधे त कोन थो जेको हुजे शराब में धुत जंहिंखे न भेण जी ख़बर न माउ जी ख़बर असां चऊं हुजे पैसे वारो हुजे बंगले वारो हुजे पैसे बंगले वारो पोइ ज़ाल खे भले असां चवंदासीं जेको दोलनि धमामनि सां अचे पोइ भले चाचनि मामनि खे लेखे न लेखे छा नमो ॾाल सोना अल्लाह जे हबीब असांखे सभु कुझु ॿुधायो आहे अल्लाह जे हबीब असांखे सभु कुझु ॿुधायो आहे अल्लाह जे क़ुरान असांखे सभु कुझु ॿुधायो आहे पोइ मां अॻिते वधाईंदो अल्लाह अज़मत निकाह जे लिहाज़ सां निकाह वॾे में वॾी नेमत आहे निकाह वॾे में वॾी नेमत आहे निकाह जे करे ॿिन खानदान जी मुहबत वधंदी आहे निकाह जे करे ॿिन खानदान जी शर्त थोरो शर्त बि यादि कंदो हलिजांइ शर्त इहो आहे त ॿिन्ही खे निभाइण जी नियत हुजे पर जेकॾहिं छड़ो पलांद जे लाइ छोरो परणायो थिए त इहो घर बि सिंधी सम्झो था पलांद जे लाइ अॻिले जे मिल्कियत ते कब्ज़े करण जे लाइ अॻिले खे हेठों करण जे लाइ पाण खां घटि ॾेखारण जे लाइ संग उतो वते त इहो घर बि उन जो मिसाल मां हिकिड़ो ॾियां मां कोट जो बि नालो न खणंदो मां ज़ात जो बि नालो न खणंदो मां पर उन घोट जेका मूंखे रोई ॻाल्हि कई चइसे अबे मूंखे शादी कराई मुंहिंजो भली शइ आहे चइसे शादीअ खां पोइ मूंखे 10-12 ॾींहं थिया आहिनि पर अबो ओताक में सुभाणे वेठो आहे मूंखे घर नथो छॾे मूंखे त सम्झ में न आयो चइसे जातो वती थिए न उनजो हुननि सां पुराणो जहिड़ो अथसि हुनजो हुन सां अड़े पुराणो जहिड़ो हे त रब जी रहमत वसई को छोरो फासा ई छो हाणे माना अॻिले दुश्मननि खां हिसाब करण जे लाइ उन्हनि खां न्याणी वठी पुट खे चवे थो घर पोइ छा थो सम्झां इहो पोड़ो मरंदो त सिधो जन्नत में वेंदो बच्चन जी जिंदगी तबाह कर मलाइकनि जे हथ अचु त ख़बर पवई पहिरीं धम त कबर में मिलंदी तब सिंध में तकीर थो कया पहिरीं धम कबर वारी अञा अॻिते हिसाब किताब ॿियो हा निकाह जे करे ॿिन खानदाननि जी मुहबत वधंदी आहे निकाह जे करे ॿिन खानदाननि
जी मोहब्बत वधंदी आहे हो खानदान बियो जॾहिं पुट पढ़ायो न्याणी पढ़ायो न निकाह न्याणी पुट पढ़ण जे करे ॼण ॿई खानदान हिकु ई घर थी वेंदा हिकु ई घर थी वेंदा ऐं ॿुधो मां हिकिड़ो अजीब कंहिं बुज़ुर्ग जो बयान ॿुधो मुंहिंजी दिलि चवे थी त उहो बि तव्हांखे ॿुधायूं उन बुज़ुर्ग जो बयान हो काथे मस्तूरात जे जलसे में लेडी जा जलसा थींदा मां बि खोड़ न्याणनि जा जलसा थिया आहिनि पर्दनि में पोइ हिकिड़े जाइ ते कमरे में विहारींदा आहिनि उन मस्तूरात हूंदियूं आहिनि उते वाइद खोड़ मां बि कया उन बुज़ुर्ग जो अजीब बयान न्याणियुनि वेचारनि खे अजीब सम्झाणी पियो ॾे चइबो ओ मुंहिंजो न्याणियूं ओ मुंहिंजूं धीअरियूं ओ मुंहिंजूं अमड़ियूं ओ मुंहिंजूं भेनरूं तव्हांखे छा थी वियो आहे जो पराए घर में पहुचण खां बाद में जल्दी फ़ैसिलो कंदियो त पीउ माउ खां जुदा थी मुंहिंजूं हदड़ियूं तव्हां जीअं जो घर पराए में पहुचंदियो त ॿिए ॾींहुं तव्हां मुड़ुसनि जा कन भरींदियो त छॾ पीउ खे छॾ माउ खे हिननि खे छॾ पोइ जीअं चवंदे मां अबे अम्मा खां सभु कुझु वठी ॾींदीमांइ हो सोचींदो त बाबा जो कचो कमरो आहे मथां सावरनि जे कढ लॻा त मूंखे थी सघे थो बीमार जाइ खणाइजे अड़े या हटड़ीअ मूं हटो या हटड़ी चटो मथां तूं वरी हट राहे खे अजीब समझाणी पोड़े ओ मुंहिंजो न्याणियूं जेकॾहिं तव्हां पराई अमड़ जो जिगर जो टुकड़ो जुदा कयो आहे ओ मुंहिंजो न्याणियूं पराए घर में पैर रखण खां बाद में जेकॾहिं तव्हां पराए जिगर जो टुकड़ो जुदा कयो चवे थो ओ न्याणियूं यादि रखजो सुभाणे तव्हांखे बि अमड़ थियणो आहे न्याणी अॼु तूं पढ़जी आई तूं चवे थी मुड़ुस मुंहिंजो पीउ माउ खां जुदा थिए सुभाणे तूं बि अमड़ थींदी तोखे बि पुटु थींदो चइबो जॾहिं तुंहिंजो पुटु वरी वॾो थिए तूं पुटु पढ़ाए पोइ साॻियो ई शर्त थिए त माउ खां जुदा थी पोइ तूं छा कंदी अब वॾी सम्झाणी चइबो ओ न्याणी अॼु पराए बचन खे जुदा न कयो अॼु परावनि बचन खे पीउ माउ खां जुदा न कयो जेकॾहिं तव्हां पराए बचन खे जुदा कयो त सुभाणे तव्हांजा बच्चा वरी तव्हांखे जुदा हे त मां मिसाल ॾींदो आहियां तव्हां खोड़ वॾा समझदार वेठा हो ॾिसो थी छा थियो थी हे बि देरी कोन गामू पुटु हाँ है भी देरी न कंदो घरवारी सच थी चवे अच्छा हिन में जो सच थी चवे थी जुदा पोइ जॾहिं ख़र्च वधियो पोइ ॾिसे वेलो पोइ ॾिसे त पिटु सही दुआ घुर बरकत पवे न अञा त थोरो हल त थोरो ख़बर पवे कीअं पीउ सां बि जहिड़ो कई माउ सां बि जहिड़ो कई पीउ माउ सां जो जहिड़ो कई तुंहिंजे लेखे त ॿ भाती थींदासीं 50 रुपया सुबुह जो ख़र्च 50 पंहिंजे लेखे हिसाब कंदो 500 कमाईंदो आहे 50 सुबुह जो ख़र्च 50 मंझंदि जो 50 राति जो 150 350 तो वरी बि बचा न पुट थोरो हल त ख़बर पवे वरी जॾहिं जो बीमार जो धचको आयो अब हाणे दवा काॾों अचे हाणे सोन विकिणो सोन थी मां ॾियां मरां जो सोन खे हथ लाहियो ॾियां अरे मर पोइ बिना होॾे मूंखे जुदा बि करे छॾई ओ मुसलमानो ओ नौजवानो मां ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ रखण थो चाहियां अल्लाहु अकबर निकाह जे करे ॿिनि खानदाननि में मुहबत वधंदी आहे कॾहिं वधंदी जॾहिं ॿिन्ही खानदाननि जी नियत जेकॾहिं नियत सही न हूंदी त कॾहिं बि पेट्रोल पूरो थियो हले तो पेट्रोल को लौट दे खड़ी जमाले की करामत दोले पेट्रोल पे थोले आए जका करामत तब जब अब्दुल्लाह के पेन पन्नो खयो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व अज़वाजी व औलादी व अहल बैती अजमईन निकाह जे करे अल्लाह सही नेक सालिह औलाद दींदो आहे नेक सालिह औलाद जे करे इंसान जे जिंदगी में खुशी अची वेंदी आहे मां वाइदन में हे लफ्ज़ चवंदो रहंदो आहे अधु इंसान जी जिंदगी नेक बचा थी मां भी बहराड़ी जो
तहां भी अक्सर बहराड़ी जाओ जडे पोख तैयार होंदी आ त कुड़मीअ जा थक लही वेंदा आ बाबा सही हाणे तव्हां वटि कणक पोखी आहे मूंखे त उमेद हूंदी इंशाअल्लाह तव्हां व्याज ते कलर न खयो हूंदो न वठिजी वड़ायो हा बस 7000 वारी बोरी जेकॾहिं 2 महीननि जे ओधर ते 9 में मिले त बि शिकी कम खे न जेकॾहिं 2.5 वारी बोरी 5 मिले छड़ो 2 महीना ओधर छड़ो विठी मिले असांखे महीने जी बि छड़ो विठी मिले भराए डाक्सन शिकी कम खे हाय हाय मूंखे वो अञा वाक़ियो यादि ईंदो आहे असांजे पाड़े जो ग़रीब हो मां चयोमांसि तूं मिसकीन आहे तूं वॾो ख़र्चो विहांउ में न कर पुट जे में साईं हिकिड़ो पुट त आहे अलाए वरी कहिड़ा सवे पुट थींदा जा मां उहो त सही आहे हिकिड़ो पुट बि आहे पर वॾनि जो पहाको आहे त सवण जे हिसाब सां पेर ढिघा कर पोइ हे त खणी चवे पोइ पर जेको ॿियो अंदरूं वारो मेणो रादर बि थोरी कोठ वारा खाई भी विया खणी भी विया वरी जो आयो दावत जो टेम दावत हिक भी न आयो वरी भी कोठ वारा पाता सागे ही दावत में हो माल भी खाई विया हाणे से मां उतों जडे ॾिठो दावती कोई कोन आयो पावत थी कोने कोठ वारा असां वटि 200 300 200 300 हाणे दुकान वारो बिल बोरची ॿियो टियो ॾिसी करे मां बि वियां छॾिया मां टियों ॾींहं न पुछा की त मां छोरो पढ़ण वाला कोन पढ़ो टियों ॾींहं मां भी पुछा न कया तो छोरो पढ़ियो मां जो न हिकु पुट हुया बाजा भी शिकी रखिया न कम के जे सूर यो आ त पावत सागी पर ॿ दफ़ा गोठ वाण खाधो मां तो रब चयो त गरीब छो न पीस खाए सागे दबे सन में अला बिजो जेके गरीब तो सा बधल उए सुबह जो भी खाइंदा थाल देगरी भराए भी विदा वरी यो खास मानिए ते भी जैसे जेकरे के ना पोक्या समझा पो तो वेला मात हथ कडी बी रहे में जैसे हाने दुकान वारो भी कड्ढा डेकोरेशन वारो भी कड्ढा मुर्गी वारो चवे तो वयो काडे छोरो चवे तो बाबे जी खबर ही कोने टियो दिया काडे विवा सलाह के मनो पेर जेतरा ताकत हुजे वा ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसहा कलाम में भी रब करीम फरमायो जेतरी ताकत होजे एतरो कम कयो जेतरी ताकत होजे एतरो खर्च कयो ताकत को मथे खर्च कंदो यार तवां जे बर्दाश्त को मथे थी वेंदो पोइ तवां के दुख ॾिसणा पवंदा पोइ तवां के तकलीफ़ ॾिसणी पवंदी के वरी तवज्जो कर के वरी व्याज खणी भी पुत्र पढ़ाईंदा न छा व्याज खणी भी पुत्र पढ़ाईंदा पुत्र के 4 बार थींदा पर हे व्याज वञा पियो लिखंदो छोरे के 4 बार पर हे न व्याज खा न खण जाए व्याज शरीयत को नथी चवई त वॾो पैसो खर्च कर जे तेरा बंदा कदर ने थी पुट ते भी खर्च कजाए न्याणन ते भी खर्च कजाए हां शरीयत तो के चवे थी बार लाए जाए निकाह जे करे अल्लाह औलाद दींदो आ जे का औलाद थक लाए शरीया निकाह जे करे इंसान गुनाह खां बची पवंदो आ निकाह जे करे इंसान गुनाहन खां किया निकाह जे करे इंसान गुनाह खां बची पवंदो छड़ो हूंदो त पियो लोणा हणंदो सिंधी समझो था छड़ो हूंदो त पियो जंहिं लोणा हणंदो गाॾे में लोणा हणंदो चिमचे में लोणा हणंदो बस में सीट में लोणा हणंदो वेगन जे पोइ सीट ते पियो लोणा हणंदो पर शादीअ खां पोइ एॾनि टेंशन हूंदो जो ख़बर ई न पवंदो त रोड ते आणे बने ते आए तो कोशिश क्या तो घोट घर में वे है तो भगवारी वारियो आ सही शादी को हमरा अल्लाह पर हे दीनदारन जिन शादिन में कुरान जा वाइज रख रहा है इंशाअल्लाह एड़ो मामलो मसलो ओ नौजवानो बच्चो गुनाह का निकाह एड़ी से आ जिने करे गुनाह का बची पवंदो आ मानु निकाह एड़ी से आ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा हुजूर फरमायो जे निकाह कयो तई पांडो ईमान अध मुकम्मल कयो फकद इस्तकमल निसफल ईमान छड़ो निकाह
जे करे अधु ईमान पूरो थी बाकी फल यत्तकिल्ला फिल बाकी फरमाए बाकी जो को अधु बचे तो उन में अल्लाह जो खौफ हो जे सब बेड़ा ही पार सुभान अल्लाह तो इंशाअल्लाह बच्चन जा निकाह कराईंदास ऐं निकाहन जे मौक़नि ते क़ुरान जा वाइज़ रखाईंदास अल्लाह सही चो इंशाअल्लाह बच्चन के निकाह जे नेमतुन खां महरूम न कयो पांजन घरन के जन्नत बनायो तो पांजन घरन के जन्नत बनायो नमाज तो इंशाअल्लाह न्याणी भी पढ़ाए भी पर व्याज खड़ी कोई भी इंशाअल्लाह न तो के छाता इंशाअल्लाह पुत्र भी पढ़ाबा पर व्याज ते हराम जे पैसन ते इंशाअल्लाह जो विहावन जे मौक़न ते शैतान के मौक़ो न दीदा छा शैतान जो बाइकाट कयो दिस घर जन्नत बनजे तो के नथो बने पर याद रखो आखिरी जुमलो चई तो जा जेकरे विहावन में तमा दोल धमाका क्या रब के नाराज कयो तो शैतान जने घर में कब्जो करे वेंदो पो वरी घोट ऐं ज़ाल जे विच जे जेड़ा फडा फसाद थींदा बिन में ओ शैतान जो कब्जो करे वेठो जने बिन में जेड़ा फडा फसाद थिया त इहो वॾो फसाद वॾनि ते बि पाचंदो वॾनि ते जो जॾो जेड़ो फडो फसाद पाचंदो त पोइ अल्लाह असां मुल्हनि जी बि ॿुधंदो वॾो फसाद जो पियो त असां मुल्हनि जी बि अबा केस गोरो आहे छा चवंदासीं केस गोरो केस अॼु संदासीं त हालत कहिड़ी त जेका आहे पैसे वारो त केस गोरो आहे न त भट फुड़ीअ वारो कमु मिड़े सबबीअ में अल्लाह सही इन घोट खे आबाद रखे रब सां इन खे नेक सालिह बच्चा नसीब फरमाए जेके वीचारा बीमार मोहम्मद ज़ुबैर